अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, चयो वेंदो आहे त हमेशह चटाभेटी या जेका कॉम्पिटिशन जो शौक़ु हूंदो आहे उहो ज़हनी सलाहियतनि खे उजागर कंदो आहे। ज़िंदगी जे कंहिं बि शोबे में जेकॾहिं इंसान में हिकिड़ी मस्बत सोच वारी चटाभेटी जो शौक़ु आहे त उन सां काफ़ी सारियूं सलाहियतूं उजागर थींदियूं आहिनि। अॼु जैकोबाद में भी हिंदू कम्यूनिटी पारां एक अड़े ही किस्म जो प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे। उते स्कूली शागिर्द जेके आहिनि उन्हनि पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि में वञी मुख़्तलिफ़ मुक़ाबला कया आहिनि। क्विज़ कॉम्पिटिशन थी आहे, टेबल्स जी कॉम्पिटिशन थी आहे, मुख़्तलिफ़ शोबनि में उन्हनि कॉम्पिटिशन वारा प्रोग्राम अरेंज कया ऐं उनजे अॼु फाइनल तौर ते हिकिड़ो वॾो इवेंट रखियो वियो आहे जेको अॼु जैकोबाद जे मेंस पुल जे जिना हॉल में उहो वॾो इवेंट आहे। रंगारंग प्रोग्राम आहे। उते सभिनी जी तादाद में माण्हू मौजूदु आहिनि, ॿारड़ा मौजूदु आहिनि ऐं फैमिलीज़ मौजूदु आहिनि। उन्हनि ऑर्गेनाइज़र सां ॻाल्हाईंदासीं त हिन प्रोग्राम करण जी उनखे छो ज़रूरत पेश आई ऐं उन प्रोग्राम में शामिलु जेके हिंदू कम्यूनिटी जा माण्हू आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उहे हिन प्रोग्राम में मौजूदगी खे कीअं था महसूसु करनि। नाज़रीन, असां सां हिन वक़्तु गॾु आहिनि हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ डॉक्टर BH खुराना साहब। उन सां ॻाल्हाईंदासीं त हिन प्रोग्राम करण जी ज़रूरत छो पेश आई या हिन प्रोग्राम करण जा कहिड़ा मक़सद थी सघनि था ऐं अहिड़े प्रोग्रामनि सां जेको नओं नस्ल आहे, नौजवान नस्ल आहे या जेका शागिर्द आहिनि उनजी ज़हनियत ते केतिरो असरु पवंदो। डॉक्टर साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो त हीउ प्रोग्राम कहिड़े मक़सदनि ख़ातिर रखियो वियो? साईं, जेके असांजा हिंदू नौजवान नवां उभरनि था पिया उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो ग्रुप जोड़ियो वियो आहे, रिफॉर्म्स ग्रुप जो। पोइ उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो त जेका असांजी यंग जनरेशन में घुटनि आहे उन्हनि जी घुटनि ख़तमु करण लाइ ऐं एजुकेशन सेक्टर में ॿारनि खे नओं जज़्बो ॾियण लाइ ऐं नई तयारी जे लाइ उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि खां वठी हिकिड़ो स्पीच प्रोग्राम ऐं क्विज़ प्रोग्राम रखियो मुख़्तलिफ़ स्कूलनि में। पोइ अॼु उनजो फाइनल हुयो। फाइनल में जेके ॿार पहुता आहिनि उन्हनि जे जज़्बे खे वधाइण लाइ हिकिड़ो मुख़्तलिफ़ उन्हनि म्यूज़िकल प्रोग्राम रखियो, शहर जा मौज़ूज़िन खे घुरायो ऐं उन्हनि खे सर्टिफिकेट पेश करण लाइ हे सॼो जेको आहे प्रोग्राम उन्हनि ऑर्गेनाइज़ कयो आहे। सो जैकोबाद जहिड़े घुटनि जहिड़े माहौल में आउं सलाम कयां थो उन रिफॉर्म्स ग्रुप खे, नौजवान हिंदू छोकिरनि खे जंहिं तइमीरी अंदाज़ सां ऐं मुस्बत अंदाज़ सां ऐं पॉज़िटिव तरीक़े सां हे प्रोग्राम जेको आहे ऑर्गेनाइज़ कयो आहे। जिते सरकार पारां का तफ़रीह जो मौक़ो मैसर करे न ॾिनो वञे उते हिन कम्यूनिटी पारां पाण मुरादो पंहिंजी मदद पाण तहत हीउ ॼणो हिकिड़ो इवेंट रखियो वियो आहे जंहिंमां न सिर्फ़ु ज़हनी नशोनुमा थींदी पर उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी बहितर ऐं साफ़ सुथरी तफ़रीह बि मिली सघंदी। असां सां गॾु आहिनि हिन वक़्तु हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ मुनवर लाल चावला। मुनवर लाल, तव्हां इहो ॿुधायो त हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे, हिन में चयो थो वञे त मुख़्तलिफ़ जेके स्कूली शागिर्द आहिनि उन्हनि जी कॉम्पिटिशन पई थिए, तव्हां सम्झो था हिन जी सख़्तु ज़रूरत हुई? हा साईं, इन प्रोग्राम जी सख़्तु ज़रूरत हुई छो जो इहो प्रोग्राम सक्कर, कराची, लालकानो, हैदराबाद वॾी सिटी में थिए पियो, जैकोबाद में कोन हुयो। हिननि शागिर्दनि जी कोशिशनि सां उन्हनि जी काविशनि सां इहो प्रोग्राम हिते माना थियो आहे, ईअं सम्झो। ऐं हिननि सां ॿारनि जो टैलेंट वधंदो ऐं टैलेंट में नओं टैलेंट में निकिरंदो जेको पंहिंजे पाण में कॉम्पिटिशन कंदा, मुक़ाबिलो कंदा, उन हिसाब सां ॿार अॻिते वधंदा। सर, पंहिंजी मदद पाण बि आहे, कुझु आहिनि घणो जेको आहे पंहिंजी मदद पाण ई कयो वियो आहे सॼो। सरकार जी मदद आहे छा? न, सरकार जी कुझु बि मदद न आहे, माना पंहिंजी कम्यूनिटी जी तरफ़ां पाण में जेके आहिनि पाण में उन्हनि ई बंदोबस्तु कयो आहे सॼो जेको बि आहे। यंगर्स रिफॉर्म्स ग्रुप पारां जेको प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे, साॻे ई ग्रुप सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ो नौजवान गॾु आहे। तव्हां इहो ॿुधायो, महिरबानी करे पहिरियों तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो ईश्वर खुराना आहे। मां CEO जो फॉर्मर आहियां ऐं जेको आहे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर एज़ अ कमु थो कयां। जी, मां छा जो प्रोग्राम? हीउ प्रोग्राम असल में इहो आहे त मां आहियां असल में स्टूडेंट कंप्यूटर सिस्टम्स इंजीनियरिंग मेरान यूनिवर्सिटी जो। हीउ प्रोग्राम असां इन करे करायो आहे त हिकु त हीउ हिकिड़ो आर्ट्स एंड क्विज़ कॉम्पिटिशन आहे स्टूडेंट्स जो मुख़्तलिफ़ स्कूल्स जे। हिकु त मुख़्तलिफ़ स्कूल जा स्टूडेंट हिक ॿिए खे सुञाणनि। ॿियो इन प्रोग्राम जी थीम आहे पाकिस्तान। तव्हां ॾिसो अॼु असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए त स्कूल हर स्टूडेंट हिकु अलॻि स्कूल सां थो वास्तो रखे, हर स्टूडेंट हिकु अलॻि फैमिली सां थो वास्तो रखे, हर स्टूडेंट हिकु अलॻि क्लास सां थो वास्तो रखे, पर उन्हनि जो कमु हिकिड़ो ई आहे, पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करणु। ऐं असां अहिड़ी नेशन पाकिस्तान में था चाहियूं, इहो जज़्बो पैदा करण लाइ असां मिडल लेवल जा स्टूडेंट्स हिते घुराया आहिनि, उन्हनि खे कॉम्पिटिशन करायो आहे जीअं उन्हनि में हिकिड़ो जज़्बो अचे पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करण जो, पाण खे न, कंहिं हिकिड़ी ज़ात खे न। इन करे इन प्रोग्राम जो मक़सदु आहे ऐं द रिफॉर्मर्स इन लाइ कमु थी करे। हीअ का हिंदुनि जी न, हीअ का मिनोरिटीज़ जी न, हिन में असांजा मुस्लिम मेंबर्स बि आहिनि, हिते हर मुस्लिम पार्टिसिपेंट बि आहे, हिते क्रिश्चन पार्टिसिपेंट्स बि आहिनि। असां स्कूलनि जा ॾाढा थोराइता आहियूं, असां MPS MNS
प्रिंसिपल्स जा ॾाढा थोरा था आहियूं, असां मीडिया ॾाढा थोरा था, जीअं असांखे एतिरी कवरेज ॾिनी। थैंक यू। भला हिन में केतिरा मेंबर्स आहियो तव्हां? हिन में असां मेंबर्स आहियूं टोटल एग्जीक्यूटिव काउंसिल जेका आहे असांजी 13 मेंबर्स जी आहे ऐं उहा टोटली विरायल आहे, न हुनमें हिंदू आहिनि न मुस्लिम्स आहिनि। असां 50% जेके आहियूं यूनिवर्सिटीज़ जा स्टूडेंट आहियूं, 30% कॉलेज लेवल जा ऐं 10% स्कूल लेवल जा स्टूडेंट्स आहियूं। बाक़ी टीम मेंबर्स असांजा 10+ आहिनि ॿिया। महिरबानी। हिकु ॿियो नौजवान बि हिते मौजूदु आहे साॻिए ई ग्रुप सां तालुक रखंदड़, उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो पंहिंजी कहिड़ी राय थो ॾिए। तव्हां ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? यश साईं, यश तितलाणी। तव्हां ही ग्रुप घणो वक़्तु थींदो ऑर्गेनाइज़ कयो आहे, केतिरो वक़्तु थींदो? इहो 6 मंथ थींदा असांखे। 6 महीना थींदा? जी सर। भला केतिरे वक़्त खां वठी तव्हांखे हिन अॻु में इहो ख़्यालु आयो त ही ग्रुप ठाहिण जी ज़रूरत आहे? बसि सर पाण में वेठा हुयासीं त ख़्यालु आयो की कुझु न्यू जेकाबाद में थियणु घुरिजे, जेको असां साईं करे रहिया आहियूं। ॾाढो सुठो। हिकु ॿियो नौजवान, तव्हां हिन साॻिए ग्रुप सां तालुक़ु रखो था, हिन ग्रुप ठाहिण जी छो ज़रूरत महसूसु थी? साईं हिन ग्रुप ठाहिण जी ज़रूरत इन करे महसूसु थी जो असां ॾिसूं पिया जेकाबाद में को बि सोशल इवेंट अॼुकल्ह नथो थिए। इन जे लाइ असां सोचियो त असां को पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन ठाहियूं जंहिंमें असां मतिलबु अहिड़ा पाण ख़सूसी जेका वेल एजुकेटेड माण्हू आहिनि उन्हनि खे पाण गॾिजाए करे असां हिकिड़ो ग्रुप ठाहियूं था जेका सोशल इवेंट्स कराईंदी। हे तव्हां असांजो पहिरियों तव्हां सोशल इवेंट ॾिसो था, क्विज़ एंड आर्ट्स कॉम्पिटिशन, ऐं जो हाणे जेको फाइनल थींदो तव्हां अॻिते ॾिसो हाणे कहिड़ो मतिलबु फर्स्ट इवेंट आहे, कहिड़ो सुठो ज़बरदस्त रिस्पॉन्स मिलियो आहे। अॻिते बि असां ईअं कराईंदा रहंदासीं, दिवाली इवेंट, होली इवेंट वग़ैरह, ईद इवेंट वग़ैरह कराईंदा रहंदासीं। ठीकु आहे, थैंक यू। ॿियो हिकिड़ो मुस्तक़बिल जो महिमान मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? गौतम रहेजा। ये प्रोग्राम असांजो फैमिली प्रोग्राम आहे जेको क्विज़ एंड आर्ट कॉम्पिटिशन करायो। असां पहिरियों ॿियनि स्कूलनि में कॉम्पिटिशन करायो, फाइनल राउंड आहे। असां इहो राउंड इन जे करे करायो आहे छो जो असां जेकाबाद में असां बि पाण स्टूडेंट थी रहिया आहियूं, असां सां जेको न थियो आहे इहो इवेंट, पर असां ॿियनि जो इवेंट करणु चाहियूं था जीअं ॿार असांजे पाकिस्तान जी थीम खे रिकॉग्नाइज़ करनि। ऐं असांजो इहो इवेंट आहे जेको असां ॿिया बि इवेंट कराईंदासीं जीअं असां सुठो पाकिस्तान जो शऊर थिए ऐं असांजी टीम वग़ैरह जो नालो वग़ैरह बि थिए। ऐं असां इवेंट इन जे करे करायो त जीअं ॿारनि जो वजूद थिए, ॿार पाकिस्तान जी थीम खे कुझु ॼाणनि त पाकिस्तान छा आहे, पाकिस्तान जी असांजी कहिड़ी धरती आहे। हिन ई साॻे फंक्शन में हिकिड़ी नींगरी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनखे हिन प्रोग्राम में मौजूदु हुअण जो कहिड़ो फ़ाइदो थींदो या उहा छा महसूसु करे रहियूं आहिनि। तव्हांजो नालो छा आहे अदी? जी मुंहिंजो नालो अंजलि चावला आहे। छा थो महसूसु थिए हिन प्रोग्राम में? जी त मां इन टीम जी सेक्रेटरी जनरल आहियां, सभ खां हायर पोस्ट ते आहियां और असां इहो प्रोग्राम सभ लाइ ऑर्गेनाइज़ करायो आहे, असांजे जूनियर्स जे फ़ाइदे लाइ करायो आहे। असां JCD में कॾहिं पहले अहिड़ा इवेंट्स पाण अटेंड न कया आहिनि, त इन जे लाइ असां पाण बि इंजॉय करणु चाहियूं था ऐं JCD जी आवाम खे बि इंजॉय करणु चाहियूं था। तव्हां सम्झो था त अहिड़े प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे? जी बिल्कुलु ज़रूरत आहे। तव्हां ॿियनि सिटीज़ में वञो, कराची, सखर, लाहौर, जाते काथे असांखे इहे प्रोग्राम्स मिलंदा, सिर्फ़ु असांजी सिटी अहिड़ी वाहिद आहे जिते असांखे इहे प्रोग्राम्स न मिलंदा आहिनि। हिकु ॿियो नींगर हिन फंक्शन में मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? सुमीत खुराना। छा थो महसूसु थिए हिन फंक्शन में? असांखे किथे स्पीच करण जो मौक़ो न मिलंदो आहे। पहिरीं ॻाल्हि मां पंहिंजी रिफॉर्मर्स खे एप्रिशिएट थो कयां जो असांखे प्रोग्राम जो मौक़ो ॾिनो अथऊं स्पीच करण लाइ। अच्छा, तव्हां सम्झो था त हिन प्रोग्राम जी ज़रूरत हुई? हा, ॾाढी ज़रूरत हुई। जेकाबाद जी पहिरीं जेके रिफॉर्मर्स आहे, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम थियनि था, जीअं क्विज़ आहे, स्पेलिंग आहे। भला हिन प्रोग्राम खे हर साल कराइण जी ज़रूरत आहे या बसि इन ई दफ़े थिए? बसि हर साल कराइण जी ज़रूरत आहे। हिकु ॿियो नौजवान हिते मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां ॿुधायो त हिन प्रोग्राम जा कहिड़ा मक़सद आहिनि? इन प्रोग्राम जो मक़सदु इएं त जेकाबाद में कोई बि एजुकेशनल इवेंट न थींदो आहे, त असां चऊं था त एजुकेशन अॻे अचे। जेकाबाद इंटीरियर सिंध में आहे, जेका चऊं था असां इंटीरियर सिंध में टैलेंट आहे, उहो टैलेंट ॿाहिरि निकिरे। जेकाबाद में कोई बि अहिड़ो न आहे टीम या ऑर्गेनाइज़ेशन जेके इवेंट कराए। असां चऊं था त असां मुख़्तलिफ़ स्कूलनि में, गवर्नमेंट स्कूलनि में, प्राइवेट स्कूलनि में ॿार कढी करे उन जो मुक़ाबिलो करूं था, उनखे सभु प्राइज़ ॾियूं था, सर्टिफिकेट ॾियूं था। असां चऊं था त जीअं उन्हनि जो टैलेंट निकिरे उहे पार्टिसिपेट करनि ऐं अहिड़ा फैमिली फंक्शन थियनि, असांजा इहे फंक्शन थियनि जीअं असांजे जेकाबाद में तबलीग अचे, उहो चेंजिंग अचे। असांजे तव्हां ॾिसो था, असां हफ़्तो 15 ॾींहं थिया आहिनि, सॼी अरेंजमेंट कई आहे। ॾिसो था, तव्हां पाण ॾिसो था, असांजो फस्ट इवेंट आहे, फस्ट एक्सपीरियंस आहे। वरी बि तव्हां ॾिसो था केॾी असांजो आई आहे। असां सभु जा शुक्रगुज़ार आहियूं, असांजे एॾा भरे करे आया आहिनि। असां सभु जा दिलि, ॿियो असांखे खोड़नि मदद कई आहे असांजी, असां हुनखे बि शुक्रगुज़ार आहियूं। ॿियो नींगर मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? असांजो नालो ओम प्रकाश आहे चावला। ओम प्रकाश, हिन प्रोग्राम में छा थो महसूसु थिए?
असां इन प्रोग्राम में ॾाढी ख़ुशी महसूस था करूं त असांजे शहर में एॾो सुठो प्रोग्राम थी रहियो आहे जंहिंमें असांखे पंहिंजो टैलेंट ॾेखारणु पंहिंजी आर्ट ॾेखारणु पंहिंजी स्किल्स ॾेखारणु ऐं पंहिंजे हर कंहिं डांसिंग या टेबलोस ॾेखारण जो असांखे इज़हार करण जे लाइ असांखे मौक़ो मिली रहियो आहे जेको अॼु तक गवर्नमेंट त ख़बर न आहे। बाक़ी असां हिन रिफॉर्मर्स वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं त हिननि असांखे मौक़ो ॾिनो हिते असां पंहिंजो आर्ट ॾेखारे था सघूं पंहिंजी डांसिंग ॾेखारे था सघूं। भला हिते क्विज़ जो प्रोग्राम बि आहे? हा, हिते क्विज़ जो बि प्रोग्राम आहे। हिन में त तक़रीबन खोड़नि ॼणनि कयो आहे ऐं असांखे ख़ुशी आहे त असांजे शहर में इहो प्रोग्राम थींदो रहंदो ऐं हिते बि मथां करंदा रहनि। हिकु ॿियो नीकर मौजूदु आहे, तव्हांजो नालो? हनीश कुमार। छा जो प्रोग्राम थी रहियो आहे? ही असांजो रिफॉर्मर्स जो प्रोग्राम थी रहियो आहे जंहिंमें असांजा आर्ट आहे, क्विज़ आहे, स्किल्स आहिनि, जंहिंमें जैकाबाद में पहिरियों तारीख़ में थियो आहे, जंहिंमें असांजे हाणे जैकाबाद जो पहिरियों नालो हुयो खानगढ़, ठीकु आहे। इहा इवन के वॾे ॿार खे बि ख़बर न हुई, पर हिन प्रोग्राम में ही अहिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। ही जेको तव्हां ॾिसो था इहो असां उनजे करे करूं था जीअं असांजे ॿारनि में हिकिड़ी स्किल वधे, हिकिड़े आर्ट पोए त उन्हनि में छा आर्ट आहे उहो टैलेंट पंहिंजो ॿार कढनि त जैकाबाद जो नालो रोशन थिए। इवन जैकाबाद जो नालो एजुकेशन में आहे ई न, पर असां इन जो रिफॉर्मर्स जो प्रोग्राम इन जे करे करायो आहे जो हे सभु अॻिते वधनि, कमु करनि त असांजो पाकिस्तान अॻिते वधे। जी, जैकबाबाद में एमएनएमी रिजाज हुसैन जखरानी पारां क़ाइमु कयल कंप्लेंट सेंटर जंहिंजो इंचार्ज संदसि भाउ इफ्तिखार अहमद उर्फ फारूक खान जखरानी मौजूदु आहे साॻे फंक्शन में। उन सां ॻाल्हाईंदासीं त हू हिन प्रोग्राम में शरीक थी करे छा था महसूसु करनि। फारूक खान इहो ॿुधायो त ही हिंदू कम्यूनिटी पारां हिकिड़ो रिफॉर्म्स प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुक़ाबला कराया वेंदा, डांस जा मुक़ाबला आहिनि, टेबलोस जा मुक़ाबला आहिनि, क्विज़ कॉम्पिटिशन आहे। तव्हां बि हिन प्रोग्राम में शरीक आहियो त छा चवंदो हिन हवाले सां? अस्सलाम वालेकुम। सभ खां अॻु में मां सन टीवी वारनि जो थोराए थो जंहिं हिन प्रोग्राम खे अथनि सेलिब्रेट कनि था। हे असांजे शहर में हिकिड़ो सुठो शगुन आहे। ॾिसो असांजे शहर में एॾी राजूनी तरीक़े सां माण्हू परदो सुठी ॻाल्हि आहे, लेकिन हे लेडीज़ ऐं माउनि जी जेकी शिरकत आहे हे तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां इन जे ख़ासि कर मैनेजमेंट वारा आहिनि डॉक्टर बाबू खुराना ऐं ॿिया उनजो बि थोरा तो जंहिं प्रोग्राम जेको आहे हिते कयो अथनि तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम मुस्तक़बिल में थियणु घुरिजनि। असां बि कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह अहिड़े प्रोग्राम जो साथ ॾियण जो, हिननि जो साथ। नथा सम्झो त अहिड़ो प्रोग्राम रेगुलर तरीक़े सां हर साल थींदो रहे? मां चवां थो हर 3 महीने थींदो रहे, साल त पंहिंजी जाते, छो त असांजे शहर में ख़ासि एंटरटेनमेंट न आहिनि। हिते जीअं लेडीज़ आहिनि, न्याणियूं आहिनि, भेनरियूं आहिनि, अहिड़ी प्रोग्राम सुठो आहे, इहे इंजॉय कनि था ऐं सुठो इंजॉयमेंट आहे। असां बि पुगाऊं इंशाअल्लाह, असां बि इंजॉय कंदासीं, तव्हां बि इंजॉय कंदव। हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम आहे, इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। हिन ई फंक्शन में जैकबाबाद डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हाजी अज़ीज़ुल्लाह उडो साहब भी मौजूद आहे। उन सां ॻाल्हाईंदासीं त हू छा था महसूसु करनि। हाजी साहब, तव्हां हिन प्रोग्राम में मौजूदु आहियो, शागिर्दनि जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुक़ाबला कराया पिया वञनि, तव्हां छा चवंदो हिन हवाले सां? सभ खां पहिरियों त मां मुबारक चवंदुसि हिन मिनारिटी कम्यूनिटी खे जंहिं एॾो वॾो एहतमाम कयो आहे। जेको कुझु असांखे करणु खपे उन तरफ़ हुननि असांखे राग़िब कयो आहे ऐं मूंखे हिते अची तमामु घणी ख़ुशी थी आहे त हुननि कॾहिं बि इहो फ़र्क़ु न रखियो आहे त असां हिते मिनारिटी में आहियूं या मेजॉरिटी में आहियूं। ऐं अहिड़ा हिन तरीक़े जा जेके फंक्शन प्रोग्राम जिन में हुननि इहो बि जेके न ॾिठो त न्याणियूं ऐं मर्द सभु जेके ख़ुशियुनि में एतिरो हुया जो लॻे ईअं पियो त ॼण ईद जो समय आहे। ऐं मां थोराए थो आहियां उन्हनि जो पंचायत जो ऐं रिफॉर्म वारनि दोस्तनि जो जिन इहो प्रोग्राम कयो आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त हर मुमकिन उन्हनि सां ताउन कयूं जे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। तव्हां नथा सम्झो त अहिड़े ई क़िस्म जा प्रोग्राम मुख़्तलिफ़ स्कूलनि में बि थियणु खपनि? मुंहिंजे ख़्याल में थियणु खपनि। हीअ दोस्त जेकॾहिं असां अञा बि मशवरो कंदा त असां स्कूल टू स्कूल वञूं हा ऐं उन्हनि में जेके हिन वक़्तु ईअं लॻे पियो त हिंदू रिफॉर्म जो आहे असां हिनखे हिकिड़ो अहिड़ो बणाए छॾियो आहे जो गॾियल हुजे आहे सभिनी जो ऐं असांजो इनशाला थियणु खपे। बल्कि हिननि खां बि असां रहनुमाई वठंदासीं, मुस्तक़बिल में हर स्कूल में कोशिशि कंदासीं त प्रोग्राम थियनि। हिकु नेगरी मौजूदु आहे हिन फंक्शन में। अदी, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां हिन फंक्शन में मौजूदु आहियो, तव्हांखे छा थो महसूसु थिए?
असांखे इन फंक्शन में जेको आहे न हिते अची करे एॾी ख़ुशी महसूस थी ऐं मां इन जेको टीम जेको त रिफॉर्मर्स टीम जी डायरेक्टर ऑफ रजिस्ट्रेशन एंड मैनेजमेंट आहे त जेको बि मैनेजमेंट जो कमु आहे उहो मुंहिंजो हुयो ऐं जेको ॿारनि जी रजिस्टर हुई न उहो मुंहिंजो कमु हुयो। असांजो मक़सदु सिर्फ़ु एतिरो ई आहे की जेको असां जेको आहे न जेसीडी जैकाबाद में बि जेको आहे न ॿारनि जो जेको टैलेंट आहे इहे न की जेको आहे न ॿियनि शहरनि में टैलेंट आहे त जेसीडी खे टैलेंट आहे ई न। असां पंहिंजे जैकाबाद में जेको ॿारनि जो टैलेंट एक्सपोज करण लाइ असां पंहिंजी हिकु टीम ठाही आहे द रिफॉर्मर्स। उहा टीम जो ये टीम जेकी आहे त नॉन प्रॉफिट आहे हुनमें जेको आहे न असांखे कुझु हासिलु नथो थिए असांखे बसि हिकिड़ी जेको आहे न हिकिड़ी ख़ुशी थिए थी की पंहिंजी जेसीडी जी बेटरमेंट लाइ कुझु करूं था। ऐं जेको आहे न असां पंहिंजो जेको आहे न असां क्विज़ एंड आर्ट कॉम्पिटिशन करायोसीं जेसीडी जा डिफरेंट वे स्कूल्स में जेको आहे न ॿुधायो जी बिकन थी वियो इस्लामिया थी वियो विक्टर असां हिन जेको आहे स्कूल्स में जेको आहे न कॉम्पिटिशन कयोसीं आर्ट्स एंड क्विज़ असां छाकाणि त जेको आहे न उन्हनि ॿारनि में बि टैलेंट आहे ऐं जेको आहे मां पाण हिकिड़ी स्टूडेंट आहियां हिकिड़ी स्टूडेंट थी करे मां जेको आहे इहो जेको आहे पंहिंजी टीम में जेको आहे न हुनखे एप्रिशिएट करणु चाहियां थी ऐं मूंखे जेको आहे ॾाढो मां पंहिंजे मथां प्राउड हासिलु कयां थी की जेको आहे मां पंहिंजी टीम खे जेको आहे द रिफॉर्मर्स टीम में आहियां ऐं मां पंहिंजे माउ पीउ खे जेको आहे न सभु पंहिंजे माउ पीउ खे पंहिंजे शुक्रिया करणु चाहियां थी जो हुन मूंखे सपोर्ट कयो ऐं मूंखे टीम सां वर्क करणु छॾियो। थैंक्स। अदी तव्हां ॿुधायो त तव्हां हिन फंक्शन में मौजूदु आहियो तव्हांखे छा थो महसूसु थिए? मूंखे ॾाढो सुठो महसूसु थी रहियो आहे। जीअं असां ॾिसी था रहियूं त जैकाबाद में पहिरियों एजुकेशनल प्लस एंटरटेनमेंट प्रोग्राम थिए थो फैमिलीज़ लाइ हुननि जे ॿारनि लाइ एजुकेशन थिए थो पियो मतिलबु जैकाबाद में पहिरियों ॿारनि खे इहो मौक़ो थो मिले थो पंहिंजे स्किल्स खे एनहेंस करे सघनि ऐं पंहिंजे स्किल्स खे प्रूव करे सघनि त हो सिंध में ॿियनि ॿारनि खां कराची जे ॿारनि खां ॿियनि सूबनि जे ॿारनि खां घटि न आहिनि ऐं असां ॾाढे इंजॉय करे रहिया आहियूं। तव्हां सम्झो था त अहिड़ो प्रोग्राम हर साल थियणु खपे? जी हाँ, अहिड़ा प्रोग्राम हर साल न पर हर 6 महीने थींदा घुरिजनि ऐं स्कूल्स में बि ॿारनि खे इहे सेखारियो वञनि त जीअं हर एक्टिविटी में अॻिते रहनि। वधीक निंगरियूं मौजूदु आहिनि हिन फंक्शन में उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अदी तव्हां इहो ॿुधायो त तव्हां हिन फंक्शन में मौजूदु आहियो छा थो महसूसु थिए? कुछ ज़्यादा ही सुठो महसूस थे तो असांखे तो ॾाढो माहौल वणे तो ॾाढो सुठो माहौल हिते अरेंज भी सुठो कयो अथऊं दैट्स वाई ॾाढो वीआईपी आहे। फंक्शन थियणु खपनि? हा हमेशह हिते जैकाबाद में त थियण ई घुरिजनि। अॻ में न थिया आहिनि अहिड़ा? अॻ में न थिया आहिनि घटि थिया आहिनि डॉक्टर्स जा फंक्शन थींदा आहिनि बसि असां स्टूडेंट्स त बसि घर में ई वेठी आहियूं। हिकु ॿी शागिर्दाणी मौजूदु आहे हिते। अदी तव्हां हिन फंक्शन में मौजूदु आहियो तव्हां सम्झो था त हिन फंक्शन जी ज़रूरत हुई थियणु खपनि अहिड़ा फंक्शन? सिंध में जी तव्हां ॾिसो था पहले सां एजुकेशन ॾाढी घटि आहे ऐं हाणे जेके थियनि था इहे फंक्शन इहे ॿारनि जे टैलेंट खे ज़ाहिर करनि था इहो सुठी ॻाल्हि आहे थी खपनि। भला अहिड़ा फंक्शन तव्हां सम्झो था हर स्कूल में थियणु खपनि या हर साल थियणु खपनि हर महीने थियणु खपनि? एब्सोल्युटली हर साल हर महीने थियणु खपनि इहे फंक्शन्स इहे ॿारनि जे टैलेंट खे ज़ाहिर कंदा आहिनि इहे थियणु खपनि। टैलेंट ज़ाहिर करण जो मौक़ो मिले थो? मतिलबु जेको आहे न असां सिंध में पहले सां ई ॾाढो टैलेंट आहे बट असां उन्हनि खे शो न करे सघंदा आहियूं त इहे फंक्शन थियनि था त ॿारनि जो टैलेंट ज़ाहिर थिए थो अबाउट एजुकेशन। हिकु ॿियो शागिर्द हिते मौजूदु आहे हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो राहुल कस्तूरी ऐं मां रिफॉर्म टीम जो मेंबर आहियां। छा थो महसूसु थिए हिन प्रोग्राम करण जी ज़रूरत छो महसूसु थी? हिन प्रोग्राम जी ज़रूरत इन करे महसूसु थी त असांजे जेका बि मुख़्तलिफ़ स्कूल में जेका ई पार्टिसिपेट हूंदा आहे कंहिंखे मौक़ो मिलंदो ई न हुयो पार्टिसिपेट करण जो या कंहिंखे मिलंदो बि हुयो। ख़ैर असां हाणे इन करे प्रोग्राम करायो आहे की असां मुख़्तलिफ़ स्कूलनि में विया आहियूं पार्टिसिपेट करायूं और हुनजो ग्रैंड फिनाले आहे प्रोग्राम जो जेके सिलेक्ट थिया आहिनि 20-20 जेके बि सिलेक्ट थिया आहिनि हुनजो ग्रैंड फिनाले आहे। भला हे प्रोग्राम अरेंज करण में केतिरो वक़्तु लॻो? हिन प्रोग्राम अरेंज करण में तक़रीबन 15 डेज़ लॻी आहे 15 ॾींहं लॻी विया जी। भला हीउ प्रोग्राम हाणे हिकु दफ़ो ई थींदो या हर साल करायो वेंदो? न हर साल करायो वेंदो। असांजो अगस्त में बि हिन प्रोग्राम जे बारे में सोचियो असां मे बि अगस्त में असां हिन प्रोग्राम कराए छॾियो स्पीच ते। कामरान आप हमें ये बताएं ये प्रोग्राम हो रहा है आप समझते हैं इस तरह के प्रोग्राम होने चाहिए? बिल्कुल होने चाहिए। हम लोग पूरे पाकिस्तान में इस तरह के प्रोग्राम करवाते हैं और इस तरह के प्रोग्राम को हम लोग पार्टिसिपेट भी करते हैं और उसमें हम लोग जो है ना स्पॉन्सरशिप भी करते हैं। यहाँ भी हमारी स्पॉन्सरशिप है। हम गौर पब्लिशर उर्दू बाज़ार लाहौर में हमारा हेड ऑफिस है। यहाँ पर हमारे कुछ डिस्ट्रीब्यूटर्स वगैरह हैं उनकी तरफ से हम लोग इस प्रोग्राम में आए हैं। इस तरह के प्रोग्राम करवाने का क्या मकसद होता है? इस तरह के प्रोग्राम करवाने का मेन मकसद तो ये है कि जो बच्चे हैं उनके अंदर ज़्यादा जो ना उनका मेन मेंटल अप्रोच बढ़ती है और इस तरह के प्रोग्राम होने चाहिए। जिस तरह की जैकाबाद शहर है इस तरह से हमने बहुत से इलाकों में बहुत से शहरों में हमने ये प्रोग्राम किए हैं लेकिन यहाँ पर ये प्रोग्राम देखकर मुझे बहुत अच्छा लग रहा है। इतनी तादाद में कभी किसी जगह पर हमने पार्टिसिपेट। जैकाबाद के बच्चों में टैलेंट है? जैकाबाद में बिल्कुल जो प्रोग्राम अभी तक मैंने देखा है उसमें मुझे टैलेंट नज़र आ रहा है। एक वधीक हिंदू कम्युनिटी सां तालुक़ रखंदड़ शख़्स असां सां मौजूदु आहे। तव्हांजो नालो? साईं मुंहिंजो नालो रेवाचंद आहे। मुंहिंजो इन्ही शोबे सां ई तालुक़ु आहे। मां पाण बुक सेलर आहियां
ऐं मुंहिंजो इन्हनि ॿारनि सां बिल्कुलु ई इन तालुक़ु सभिनी ॿारनि सां ई आहे, सभिनी कम्यूनिटी सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मां बुक सेलर एसोसिएशन सां इन्हनि सां फुल कॉपरेशन कई आहे, जीअं इन्हनि खे अॻिते हली करे क्विज़ प्रोग्राम अहिड़ा थींदा रहनि ऐं पंहिंजी सुठी कंपनियुनि सां जंहिंसां मुंहिंजो तालुक़ु आहे उन सां कोऑपरेशन वठी ॾिनी आहे इन्हनि खे। जीअं इन हिसाब सां अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा त इहे ॿार अॻिते ईंदा ऐं इन्हनि जी नॉलेज वधंदी ऐं मुस्तक़बिल असांजो सुठो थींदो। ऐं जैकाबाद में अहिड़ा प्रोग्राम घटि थींदा आहिनि, इन करे इन प्रोग्राम खे इ नंढा आहिनि, इन्हनि जो प्रोग्राम खे टाइम ई थोरो थियो आहे। 3 महीननि जे अंदरि हिन जी एतिरी महिनत ऐं एतिरी लगन थी आहे जो इन्हनि प्रोग्राम खे सेट कयो आहे ऐं पाण कराइनि था। भला हे प्रोग्राम अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम आहे पहिरियों दफ़ो थिए थो या अॻ में बेड़ा प्रोग्राम थींदा रहिया आहिनि? अहिड़ा प्रोग्राम घटि थींदा रहंदा आहिनि। हीउ जेको आहे न सुठे नमूने सां थियो आहे। हिन में तव्हां ॾिसो था तक़रीबन 400 खां 450 माण्हू हिन हाल पंडाल में आहिनि। माना अहिड़ो प्रोग्राम अॻ में कोन थियो आहे? अहिड़ा प्रोग्राम तमामु घटि थिया आहिनि। को हिकु को थियो जो थियो, असांजे साम्हूं नॉलेज में कोई न अहिड़ो। भला ही कॉम्पिटिशन जो प्रोग्राम मुख़्तलिफ़ शोबनि जी कॉम्पिटिशन आहे, छा असांजे जैकबाबाद जे ॿारनि में एतिरो पोटेंशियल आहे जो ॿियनि ज़िलनि डिवीज़न लेवल ते वञनि या सिंध लेवल ते मुल्की लेवल ते मुक़ाबिलो करे सघनि? साईं हीअ आहे न क्विज़ प्रोग्राम जेके अॻे बि थींदा रहिया आहिनि, अॻे स्कूल जे अंदरि ई थींदा रहिया आहिनि। जीअं हाणे विक्टर पब्लिक आहे, ॿिया स्कूल आहिनि, उन्हनि जे अंदरि ई क्विज़ प्रोग्राम थींदा रहिया आहिनि या सखर में थींदा रहिया आहिनि। उन में इहे डिफ़िकल्ट वर्ड्स जा थींदा रहिया आहिनि या लफ़्ज़नि जा थींदा रहिया आहिनि। बाक़ी हीअ क्विज़ प्रोग्राम 15-20 स्कूलनि जो आहे, जंहिंमां तक़रीबन 15 खां 20 ॿार सिलेक्ट थिया आहिनि। इन्हनि जो हाणे फाइनलिस्ट आहे। इन्हनि में इन्हनि खे सुठियूं गिफ्टूं वग़ैरह ॿारनि खे ॾियूं जीअं उन्हनि जो हौसला अफ़ज़ाई थिए ऐं उते अॻिते ॿीहर अची करे उहो सुठे नमूने सां। हाणे असांजो आहे प्रोग्राम, नेक्स्ट प्रोग्राम ड्राइंग जो आहे, जेको ड्राइंग जो प्रोग्राम असां रखंदासीं मुख़्तलिफ़ स्कूलनि खां, पोइ उन्हनि मां सिलेक्ट कंदासीं, उन्हनि खे सुठे नमूने सां ऑर्गेनाइज़ करे अहिड़े नमूने प्रोग्राम खे ॾींदा रहंदा। तव्हांजी मदद असां सां शामिलु रहियूं त असां अॻिते इहो प्रोग्राम सुठे नमूने सां सेट करे सघूं। महिरबानी। जी, जैकबाबाद में ही अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम पहिरियों भेरो थी रहियो आहे। हिन प्रोग्राम जो मक़सदु बुनियादी तौर ते इहो आहे त स्कूल जे शागिर्दनि में जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जो टैलेंट थिए थो, उन टैलेंट खे उजागर करण जे लाइ ही कॉम्पिटिशन वारो प्रोग्राम आहे। उन में डांस आहे, टेबलोज़ आहे, क्विज़ कॉम्पिटिशन आहे, करंट अफेयर या मुख़्तलिफ़ जेका हालात हाज़िरा जेकी सूरत हाल आहे उन्हनि ते सुवालनि जवाबनि जो प्रोग्राम आहे त जीअं ॿारनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेको टैलेंट आहे उनखे उजागर करे सघिजे ऐं उन्हनि ॿारनि में इहो शौक़ु बेदार कजे त उहे सूबाई सतह ते मुल्की सतह ते पंहिंजे टैलेंट जो इस्तेमालु करे ऐं उहे मुक़ाबिला करनि ऐं टैलेंट उजागर करनि ऐं उहे मुक़ाबिला करे साबित करे ॾेखारीनि त उहे बि हिकु ज़िंदा क़ौम जा फ़र्द आहिनि ऐं हिन मुल्क जे लाइ बहितर किरदारु अदा करे सघनि था। ऐं हिन इहो बावर न कयो वञे त हिंदी कम्यूनिटी जा ॿार आहिनि त हे के हीसियल आहिनि ऐं हिननि में को टैलेंट आहे। ही पाकिस्तानी आहिनि, हिन जो चवणु आहे त हू पंहिंजे मुल्क सां एतिरी मुहबत करनि था जेतिरो को ॿियो पाकिस्तानी हिन मुल्क पाकिस्तान सां मुहबत करे थो। उन मुहबत जे इज़हार तौरु हिन प्रोग्राम जी शुरूआति में ई क़ौमी तराने वारो आइटम रखियो वियो हो, जंहिंजो इहो मक़सदु इहो हो, इहो पैगाम ॾियणो हो त हुननि खे पंहिंजे वतन अज़ीज़ मुल्क सां प्यारु आहे, पाकिस्तान सां मुहबत आहे ऐं हीउ समूरो टैलेंट पंहिंजे मुल्क जे लाइ इस्तेमालु कंदा। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।